सिंध हाई कोर्ट सखर सरकारी इदारनि सूदो ॿियनि जायुनि ते नाला रखण लाइ सेक्रेटरीज़, शाइरनि, अदीबनि ऐं सान्यावंदनि ते ॿधल कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सखर में 2 रुकनी बेंच सरकारी इदारनि, चौकनि ऐं ॿियनि जायुनि तां वॾेरनि जा नाला हटाइण बाबति केस ते ॿुधणी हलाई, जंहिं दौरान ख़ैरपुर सखर ऐं घोटकीअ जे डीसी सूदो मकानी इदारनि जा अमलदार पेश थिया। जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾींदे चयो त दुनिया में इदारनि ते नाला कीअं रखिया वेंदा आहिनि, छा राणीपुर जे पीर जे चवण ते जेको वणे नालो रखी छॾींदा। जस्टिस सलाउद्दीन पंवर इहो बि चयो त ताक़तवर माण्हू होश विञाए विहनि त अदालत मजबूर थी क़दम खणे थी। वॾा माण्हू पंहिंजा नाला रखण खां पोइ ज़ालुनि जा नाला बि लिखाए रहिया आहिनि। अदालत रिमार्क्स ॾिना त हिकु पासे लखे रुपया ख़र्च कंदड़ पंहिंजा नाला नथा लिखाइनि, ॿिए पासे 1 रुपयो बि पंहिंजे खीसे मां न भरींदड़ नाला लिखाए रहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर सवाल कयो त नसीम फारूकी कहिड़ी ख़िदमत कई हुई जो संदसि नाले सां ओवरहेड ब्रिज आहे। जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो त कराची में बि का बि जाइ शेख अयाज़ जे नाले सां नाहे, छा कराची सिंध नाहे। अदालत कमेटी खे नाला रखण ऐं हटाइण बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।